कोटड़ी वासण बीमारनि जी मां लेडी पुलिस क़ांस्टेबल जो एतराज़ जोॻियूं वीडियोज़ भरे खेसि 3 सालनि खां ब्लैकमेल करण जो इंकशाफ थियो आहे। LPC अनिला थेबो कोटड़ी अस्पताल में दाहींदे ॿुधायो त कोटड़ी शिराजी मल जो नौजवान एहसान जतोई घर में कमकार करण ईंदो हो, जंहिं नंढ गोरियूं खाराए ॾाढाई कई ऐं एतराज़ जोॻियूं वीडियो भरियूं। बाद में हुन वीडियो वायरल करण जूं धमकियूं ॾिनियूं, 5 लाख रुपया वरिता ऐं पोइ हर महीने पघार मां अलॻि पैसा वठंदो रहियो। पैसा वठण खां पोइ बि हू 3 सालनि ताईं खेसि ब्लैकमेल करे ॾाढाई कंदो रहियो। हिकु दफ़े हैदराबाद में एहसान जतोई संदसि 3 मामनि नशो ॾेई हुन सां इज्तिमाही ॾाढाई कई। हुन अहिड़ी दाह SSP जामशेद खे ॾिनी, पर हुन को बि दाद फ़रियाद न कयो, ऑफिस मां खेसि कढियो वियो। एहसान जतोई मुंहिंजे पाड़े में छोकिरो रहंदो आहे, उहो असांजे घर में कम बम करण ईंदो हुयो। उन मुंहिंजे निंड जूं गोरियूं ॾी मूंसां नाजाइज़ी कई, वीडियो ठाही। उन खां पोइ मूंखे ब्लैकमेल कंदो रहियो। उनजी मां मूंखे चयो तोखे वीडियो ॾेई छॾींदसि, मूंखे 5 लाख रुपया ॾे। मोहन मुंहिंजे 5 लाख रुपया पंहिंजे अकाउंट मां लोन खणी कढाए ॾिनो, पर उन्हनि मूंखे अॼु ॾींहुं ताईं हिकिड़ो रुपयो बि ॾियण जे बजाए मूंखे नौकरी ते धमकियूं ॾींदा रहिया। हुन चयो त हूअ 2 ॿारनि जी माउ आहे, असां चतो जे चकर में मुड़ुसु तलाक ॾेई छॾी आहे, जंहिं बाद ॿारनि खे खणी हूअ घरनि ऐं दरगाहुनि ते रुलंदी रही आहे, पर पंहिंजे ई डिपार्टमेंट जे कंहिं बि ऑफिसर संदसि ॻाल्हि ते यकीन न आहे कि हुन मुतालबो कयो त संदसि मामले जो नोटिस वठी बासर एहसान खे गिरफ़्तार करे साणसि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk